नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां तयारु कई आहे पाव भाॼी। तमामु घणी मज़ेदार ऐं यमी थींदी आहे, जेका इंडियन रेसिपी आहे। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ट्राए कजो। तव्हां मूंखे ॿुधाइजो त तव्हांजी कीअं तयारु थी। अॻिते मां तव्हांखे रेसिपी ॿुधाई आहे। पाव भाॼी तयारु करण लाइ असांखे छा छा खपंदो, मां तव्हांखे ॿुधाईंदमि। हे असांजूं सभु शयूं आहिनि जेके असांखे पाव भाॼीअ में असांखे खपंदियूं। 4 टमाटा असांजा उन में खपंदा, ऐं आलू आहिनि 1/2 किलो असांजा आलू आहिनि, 9 आलू आहिनि। हे न असां छोला बॉइल करे चुका आहियूं, तक़रीबन असां पाव छोला आहिनि। हे न असांजी ब्रेड जेका पाव भाॼीअ में असांखे खपंदी। हे असां 2 मिर्च, धनिया असां गार्निश जे लाइ, ऐं 1 लीमो। इन असांजा 4 टमाटा असां इनखे कट ॾींदासीं। चौमुखो असां इनखे कट ॾींदा। ॾिसो असां कहिड़े नमूने असां इनजी कट ॾिनो आहे। हाणे असां इनखे गरम पाणीअ में विझा जेसिताईं इन्हनि जो छिलको लही वञे। असां इन में चैनी खे विझी आलुनि जो असां छिलको लाहे छॾियो आहे। इनखे असां कटिंग कंदासीं। असां इनखे बॉइल करे छॾींदा। ॾिसो असां कीअं कटिंग कई आहे। हाणे असां इनखे कुकर में बॉइल कंदासीं जेसिताईं असांजा बॉइल थी वञनि आलू। ॾिसो असां कुकर में बॉइल करण लाइ विझी छॾियूं था आलुनि खे। हाणे असांजा आलू बॉइल थी चुका आहिनि। इन्हनि खे असां मैश कंदासीं सुठे नमूने, जीअं हिकु करो मैश थी वञे। ॾिसो असां कीअं मैश कयूं था। तव्हां ॾिठो असां आलू बॉइल करे चुका आहियूं, सुठे नमूने इनखे मैश करे चुका आहियूं आलुनि खे। ऐं हे टमाटा आहिनि, असांजा टमाटनि जो छिलको असां लाहे छॾियो आहे। इनजी पेस्ट तयारु कई आहे। तईअ में असां गिहु विझंदासीं, तक़रीबन 4 चमचा असां इन में गिहु विझंदासीं। इन खां पोइ असां इन में 1 जीरे जो चमचो विझंदासीं। 1 चमचो असां जीरो विधो आहे। इनखे हल्को असां ब्राउन कंदासीं जीअं इनजी खुशबू निकिरी अचे। पोइ असां इन में टमाटा विझंदासीं। टमाटा जेके असां प्यूरी करे रखी हुईसीं, टमाटनि जो छिलको लाहे छॾियो हुयोसीं। हाणे टमाटा इन में विझ जेसिताईं इन में गिहु निकिरे। 1 असां इन में ग्रीन चिलीज़ बि विधो आहे। नमक विझी छॾिया जेसिताईं असांजो टमाटो पेस्ट तयारु थी वञे। त अॻिते असां रेसिपी तयारु कंदासीं। तमामु घणी मज़ेदार थींदी आहे। तव्हां बि ज़रूरु ट्राए कजो। टमाटे मां असांजो गिहु निकिरी चुको आहे। हाणे असांजो टमाटो तयारु थी चुको आहे। असां इन में आलू विझंदासीं। इन्हनि खे मिक्स कंदासीं जीअं मिक्स थी वञे हिकु करो। ॾिसो असां कीअं मिक्स कयूं था। असां धनिया बि इन में विझी छॾींदासीं जीअं हे बि मिक्स थी वञनि। हे असांजा मसाला 1 टीस्पून असांजो चाट मसालो, 1/2 टीस्पून असांजो गरम मसालो, ऐं 1/2 टीस्पून असांजी हेड, ऐं लाल मिर्च असांजो 1 टीस्पून असां हिन में विझी छॾींदासीं। मिक्स करे छॾींदासीं। असांजी पाव भाॼी तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार तयारु थिए। हाणे असां हिन में 1 लीमो विझी छॾींदासीं जीअं सुठे नमूने इनखे मिक्स करे छॾींदा। ॾिसो असांजी कीअं सुठी तयारु थी आहे। असांजी पाव भाॼी तमामु घणी सुठी ऐं यमी थींदी आहे। तव्हां बि ज़रूरु ट्राए कजो। हिन में असां 1 लीमो विझंदासीं जीअं सुठी असांजी तयारु थी वञे पाव भाॼी। असां टमाटे खे मिक्स करे चुका हुआसीं। हाणे असां हिन में छोला विझंदासीं। इनखे सुठी मिक्स कंदासीं असां जीअं हिकु करो असांजो मिक्स थी वञे। असां हाणे इनखे ढकु ॾेई करे 5 मिंट रखी छॾींदासीं जीअं इन में टेस्ट अची वञे, छोलनि में चेरा थी वञनि छोला। असां 5 मिंट असां हिनखे ढकु ॾेई करे रखी छॾींदासीं। इहा ब्रेड असांजी शीरमाल आहे। असां इनखे कटिंग कंदासीं। ॾिसो असां कहिड़े नमूने इनखे कटिंग कयूं था। तव्हां छुरीअ सां बि कटिंग करे सघो था। हिनखे असां ॾिसो कीअं 4 कटिंग कई आहे। सुठे नमूने हिनजी असां कटिंग करे छॾींदासीं। हाणे असां अॻिते हिनखे गरम कंदासीं तए ते। ॾिसो असां तए ते गिहु विधो आहे। हाणे सुठे नमूने हिनखे असां गरम कयूं था। ॾिसो असां कीअं तयारु कई आहे पाव भाॼी। तमामु घणी यमी सुठी इंडियन रेसिपी आहे। ज़रूरु तव्हां तयारु कजो। मूंखे ॿुधाइजो त तव्हांजी कीअं तयारु थी आहे। तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार थींदी आहे। ॾिसो असांजी पाव भाॼी तयारु थी आहे। तमामु घणी टेस्टी और यमी थींदी आहे। तव्हां बि ज़रूरु ट्राए कजो। ॾिसो असांजी कीअं असां
तयारु कई आहे। तमामु घणी महिनत सां तयारु थींदी आहे रेसिपी। तव्हां उनखे लाइक वग़ैरह शेयर ज़रूरु कजो, मूंखे ॿुधाइजो त तव्हांजी कीअं तयारु थी आहे। रमज़ान अचण वारो आहे, तव्हां रमज़ान में बि हीअ रेसिपी तयारु करे सघो था। तमामु घणी सुठी थींदी आहे। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ट्राए कजो, ज़रूरु ट्राए कजो, मूंखे ॿुधाइजो त तव्हांजी कीअं ट्राए थी आहे, यानी कि कीअं तयारु थी आहे। मूंखे हाणे इजाज़त ॾींदव।